सकाफ़त खाते जो सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह अमरीकी रागी ब्रैंड बॉन्ड के शाह लतीफ़ एवार्ड ॾियण लाइ बिरछा पहुतो। सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह बिरछा पहुची भिटाईअ जी दरगाह ते चादर चाढ़े दुआ घुरी ऐं अमेरिकी रागी ब्रैंड बॉन्ड खे सिंध जे सकाफ़त अजरक ऐं टोपी पाराए भलीकार कयो। सरदार शाह मज़ार जे आते में लतीफ़ जो राग ॿुधो ऐं अमेरिकी रागीअ बि पंहिंजे उस्ताद मंठार फ़क़ीर सां गॾिजी सैयद सरदार शाह ॾो लतीफ़ जो राग ॿुधायो। सिंध जे सकाफ़त वारे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह लतीफ़ एवार्ड ब्रैंड बॉन्ड खे ॾिनो। सैयद सरदार शाह जो चवणो हो त उहो असां लाइ एज़ाज़ आहे त अमेरिकी शहरी बि लतीफ़ जे राग ते कमु करे रहिया आहिनि। हुन जो चवणो त लतीफ़ जे राग में जादू आहे जो अमेरिका में रहंदड़ शहरी भिटाई बाबति वधीक ॼाण हासिल करण लाइ सिंध पहुतो आहे। ब्रैंड बॉन्ड 8 सालनि खां भिटाईअ ते कमु करे रहियो आहे। सैयद सरदार शाह जो चवणो त बिलाल काका जे क़त्ल खे नस्ली रंग ॾियणु सिंध जे हक़ में नाहे। जहिड़े तरीक़े सां सोशल मीडिया ते लिखियो पियो वञे उन्हनि सां सिंधियुनि जी हर हंधि रस्ता रोक थींदी।